नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है मांखे अपडेट कंदा हलूं त परॾेही खाते जे तर्जमान ज़ाहिद हफ़ीज़ हफ़्तेवार मीडिया ब्रीफिंग ॾिनी आहे जिन जो चवणु आहे त पाकिस्तान अफगानिस्तान में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। ज़ाहिद हफ़ीज़ चयो आहे त पुलवामा वाक़े सबबि सभ खां वधीक फ़ाइदो नरेंद्र मोदी हासिल कयो। ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। ज़ाहिद हफ़ीज़ चयो त पुलवामा वाक़े सबबि सभ खां वधीक फ़ाइदो नरेंद्र मोदी हासिल कयो आहे। हुन चयो त भारत लाॻीतो LOC ते जंगबंदीअ वारे मामले जी भञकड़ी करे रहियो आहे। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त पाकिस्तान कश्मीर जी हैरत अॻुवाण जी आज़ादीअ जो मुतालबो करे थो। अहम ख़बर आहे मांखे अपडेट कंदा हलूं त परॾेही तर्जमान जो चवणु आहे त कश्मीर जी हुरियत अॻुवाणनि जी आज़ादी जो मुतालबो करे थो। परॾेही तर्जमान जो वधीक चवणु हुयो त LOC ते जंगबंदी वारे मामले जी भञकड़ी करे रहियो आहे। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त पाकिस्तान कश्मीर जी हुरियत अॻुवाण जी आज़ादीअ जो मुतालबो करे थो।